नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे खानपुर महर खां ख़बर ॾींदा हलूं त मरहूम सरदार अली मोहम्मद ख़ान महर जे तॾे ते ताज़ियत जो सिलसिलो जारी है। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खानगढ़ पहुची महर भाइरनि सां ताज़ियत करे ॾुख जो इज़हार कयो। सरदार अली मोहम्मद ख़ान महर जो तॾो संदसि अबाणे ॻोठ खानगढ़ वारी रिहाइशगाह ते रखियो वियो आहे। GDA अॻवान सरदार अली गौहर ख़ान महर, PP मोहम्मद सरदार अली नवाज़ उर्फ़ राजा ख़ान महर, सूबाई सलाहकार सरदार मोहम्मद बख्श ख़ान महर, ज़िले चेयरमैन हाजी ख़ान महर, टाउन चेयरमैन अहमद अली ख़ान महर सां ताज़ियत जो सिलसिलो जारी है। जॾहिं त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह खानगढ़ पहुची महर भाइरनि सां ताज़ियत कई। इन मौक़े ते PP सिंध जो सदर निसार खोड़ो, मुकेश चावला, हाजी अनवर महर ऐं ॿिया साण गॾु हुआ। उन खां अॻु सैयद ख़ुर्शीद अहमद शाह ऐं सैयद नासिर शाह, मियां मिठू, अमीर बख्श भुट्टो समेत इलाइक़े जे सियासी समाजी अॻुवान ताज़ियत करे ॾुख जो इज़हार कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़